Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. रेफरेंस तो चल रहा है कोर्ट में, मगर हम इस ऑर्डिनेंस को भी चैलेंज करें। अगर खुदा ना खास्ता ये साजिश कामयाब हो जाए तो मैं समझता हूँ ये बहुत ही बड़ा हमला होगा पाकिस्तान की जमहूरियत पे। अगर प्रेसिडेंट्स के दफ्तर से या कोर्ट के थ्रू लेजिस्लेशन होना है तो फिर आप नेशनल असेंबली को और प्रोविंशियल असेंबली को बंद करें। मैं उनको बताना चाहूँगा कि आपके मेंबरान आपके खिलाफ ओपन वोट देने को तैयार है और इंशाल्लाह पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट आपको ओपन वोट में भी टफ टाइम दी। चूंडुनि में वोटनि जी ख़रीदारी ऐं विकिरो रोकण लाइ कानून साज़ी ते तैयार आहियूं। ऑर्डिनेंस ज़रिए आइन खे तब्दील नथो करे सघिजे। PTI जी इहा साज़िश कामयाब थी त इहो जमहूरियत ते वॾो हमिलो हूंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण वारे सदारती ऑर्डिनेंस खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PTI वटि सेनेट चूंडुनि लाइ अक्सरियत नाहे, उनखे लिकाइण लाइ ऑर्डिनेंस जो सहारो वरितो पियो वञे। हुकुमराननि खे ॿुधाइण चाहियां थो त ओपन वोटिंग में बि हुकूमती मेंबर खेनि वोट न ॾींदा। ओपन वोटिंग जी सूरत में बि हुकूमत खे टफ टाइम ॾींदासीं। ॻुझे तरीक़े सां वोट जो हक़ बि खसियो वियो त सियासी जमातनि जो सख़्तु रद्दअमल ईंदो। DG ISPR जे बयान सां मुतफ़िक़ आहियां ऐं असांजो बि उसूली मौक़िफ़ आहे त फ़ौज जो सियासत में किरदारु न हुजणु घुरिजे। फ़ौज जा कंहिं सां बि कंहिं क़िस्म जा बैकडोर राब्ता नाहिनि। अहिड़ा अफ़वाह पकड़ींदड़ सबूत ॾेखारनि त केरु कंहिं सां कॉल ते ॻाल्हाए थो। DG ISPR जो PDM ऐं इस्टेब्लिशमेंट विच में राब्तनि बाबति सवाल जो जवाबु। मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त तहक़ीक़ बिना ॻाल्हि करणु कंहिंखे बि नथो सूंहे। अफ़वाह पकड़ींदड़नि खे ॿीहर चवां थो त फ़ौज खे सियासत में न ॻेलियो वञे। फ़ौज जो सियासत सां वास्तो न आहे। DG ISPR चयो त पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय साज़िशनि खे नाकाम बणायो आहे। गॾियल कॉमन आडो पेश कयल डोज़ियर में भारतीय मनसूबनि खे वाक़िफ़ करे छॾियो। जबल चाड़ू अली सदपारा क़ौम जो हीरो आहे। अली ऐं संदसि साथियुनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। लॻे थो सेनेट चूंडुनि बाबति सदारती ऑर्डिनेंस रुगो अफ़वाहुनि जे बुनियाद ते जारी कयो वियो। हुकूमत खे ऑर्डिनेंस जारी करण खां रोके नथा सघूं, पोइ बि मामले खे ॾिसी था वठूं। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा रिमार्क्स ॿुधणी दौरान सेनेटर रज़ा रब्बानी तरफ़ां बि सदारती ऑर्डिनेंस ते ख़दशनि जो इज़हार। चीफ जस्टिस चयो त रज़ा रब्बानी साहब बददियानत माण्हुनि खे चूंडजणु न घुरिजे। सेनेट चूंडूं शिफ़ाफ़ थियणु घुरिजनि। जेकॾहिं सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण जो सबबु शिफ़ाफ़ियत आहे त तव्हां मुख़ालिफ़त छो पिया करियो। रज़ा रब्बानी चयो त का बि सियासी पार्टी शिफ़ाफ़ियत ते एतिराज़ न पई करे। बुनियादी सवाल शिफ़ाफ़ियत जो नाहे। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त सुप्रीम कोर्ट राय ॾिनी त सेनेट चूंडूं आइन तहत नथियूं थियनि त पोइ ऑर्डिनेंस लागू थींदो। जेकॾहिं इहा राय आई त सेनेट चूंडूं आइन तहत थियनि थियूं त पोइ ऑर्डिनेंस पाण मुरादो ख़तमु थी वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं ॿियनि अदालतुनि में वकीलनि जे एहतजाज तोड़े हंगामनि जो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान नोटिस वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सां मुलाक़ात। वाक़े बाबति आगाही। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पारां वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। वकीलनि जे एहतजाज ऐं हंगामनि दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे ब्लॉक में भंजड़ा कई वई। छिकताण वारी सूरत-ए-हाल बाद सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। वकीलनि भंजड़ा करे राहपट कयल चैम्बर्स बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी असेंबली में हंगामे ऐं झेड़े जे ज़िम्मेवार 3 मेंबर्स खे ज़ाब्तनि जी भञकड़ी ते लेटर जारी करण जो फ़ैसिलो। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि इजलास दौरान क़ौमी असेंबली में झेड़े जो जाइज़ो वरितो वियो। सेक्रेटरी असेंबली तरफ़ां झेड़े जा फुटेजिस ऐं तस्वीरूं स्पीकर आॾो पेश। इजलास में वीडियोज़ ऐं फुटेजिस जो जाइज़ो वठण बाद 3 मेंबर्स खे लेटर जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो। PP MNA नवीद कमर, नून लीग MNA हामिद हमीद ऐं PTI MNA अताउल्ला खे लेटर जारी कया वेंदा।
कराची में सिंध असेंबली सूधो ॿियनि अहम सरकारी इमारतुनि ते वॾी दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम बणाइण जी दावा। CTD जी शाह लतीफ़ टाउन में कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो, 6 खां वधीक गिरफ़्तार, धमाकेदार मादो ऐं हथियार हथ। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं IG सिंध मुश्ताक महर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई त दहशतगर्द सिंध असेंबली ते हमले जी मनसूबाबंदी करे रहिया हुआ। मारिजी वियल दहशतगर्द आपघाती बमबार हो। IG सिंध मुश्ताक महर चयो त दहशतगर्दनि जो वास्तो रॉ सां आहे। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान जी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिब मौलाना फजलुर रहमान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात कई। सुभाणे हैदराबाद वारे जलसे, बेतमादी रिथ, लॉन्ग मार्च ऐं सेनेट चूंडुनि बाबति सलाह मशवरा। हैदराबाद में PDM जे सुभाणे रथियल जलसे जूं तयारियूं तेज़। हटड़ी बाईपास ते जलसेगाह में कुर्सियूं लॻायूं वयूं। 3 धार स्टेज बि तयारु। बिलावल भुट्टो ज़रदारी, फजलुर रहमान ऐं ॿिया ख़िताब कंदा। मरियम नवाज़ हादसे में धीउ जे ज़ख़्मी थियण सबबि जलसे में शिरकत न कंदी। जिन माण्हुनि ख़िलाफ़ अरबनि जा करप्शन केसिस हली रहिया आहिनि, उहे NRO पिया घुरनि। जिन माण्हुनि जूं परॾेह में अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं आहिनि, उहे जवाब नथा ॾेई सघनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकुमराननि जी चोरी सां मुल्क तबाह थींदा आहिनि ऐं जेका क़ौम सुठे ऐं ख़राब जी तमीज़ ख़तमु कंदी आहे, उहा क़ौम तबाह थी वेंदी। इस्लामाबाद में उलमाए मशाइख कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ओलह वारनि मुल्कनि दहशतगर्दी खे इस्लाम सां ॻंढियो। उतां जे माण्हुनि जो दीन बाबति रवैयो असांजे मुआशिरे खां मुख़्तलिफ़ आहे। इस्लाम ते थींदड़ हमलनि खे रोकणु मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि जो फ़र्ज़ु आहे। घारो में कराची वासी डॉक्टर जोड़े जो क़त्ल या फितरी मौत। पुलिस वाक़े ते कागज़ी कार्रवाई ऐं खानापूरी करण बाद ख़ामोश थी वेही रही। डॉक्टर इब्रार सैयद ऐं संदसि घरवारी डॉक्टर रिहाना जा वारिस पोस्टमार्टम कराइण बिना लाश कराची खणी विया। जोड़े जा लाश केमिकल फैक्ट्री मां हथ कया विया हुआ। SSP डॉक्टर इमरान चयो त शुरूआती जांच में लॻे थो त डॉक्टर जोड़ो पंहिंजी केमिकल लेबोरेटरी में कमु कंदो हो। लॻे थो डॉक्टर इब्रार ऐं संदसि घरवारी लेबोरेटरी अंदरि साहु उसाड़जण सबबि फ़ौत थिया आहिनि। वारसनि तरफ़ां केस दाख़िल कराइण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। वारसनि जे इनकार सबबि लाशनि जो पोस्टमार्टम न करायो वियो। दादू में PP MPA ऐं MNA विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। MPA पीर मुजीब ऐं MNA रफ़ीक जमाली तरफ़ां हैदराबाद वारे जलसे जे हवाले सां धार तक़रीबूं। MPA ऐं MNA हिक ॿिए जी तक़रीबनि में शिरकत बि न कई। ज़रियनि जो चवणु आहे त MNA रफ़ीक जमाली ऐं MPA पीर मुजीब में तालके सदर खे तब्दील करण सूधो ॿियनि मामलनि ते इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूधो पीपल्स पार्टी क़यादत खे इख़्तिलाफ़नि जे हवाले सां आगाह कयो वियो। धार तक़रीबनि सां अंदरूनी इख़्तिलाफ़ ज़ाहिर थिया। सिंध सरकार चीन खां कोरोना वैक्सीन जा 2 करोड़ डोज़ ख़रीद कंदी। सिहत वारी वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो ऐं चीनी कौंसल जनरल विच में मुलाक़ात दौरान इत्तफ़ाक़। सिहत जी वज़ीर तरफ़ां चीन खे सिंध जूं अस्पतालूं ऐं ॿिया सिहत जी सहूलियतुनि वारा यूनिट्स ठाहिण जी दावत। मुलाक़ात में सिंध जे डॉक्टर्स पैरामेडिकल्स खे ट्रेडिशनल चाइनीज़ मेडिसन जी तरबियत लाइ चीन उमारण ते बि इत्तफ़ाक़। सिंध में मनपसंद माण्हुनि खे कोरोना वैक्सीन लॻाइण वारे इंकशाफ बाद हेल्थ वर्कर्स लाइ नादरा कोड जारी। NCOC तरफ़ां सिहत खाते जे सेंटर्स में मॉनिटरिंग वधाइण जो फ़ैसिलो। गुज़िरियल ॾींहुं अॻूणे गवर्नर सिंध मोहम्मद ज़ुबैर जी धीउ ऐं नाठी खे वैक्सीन लॻाइण जे इंकशाफ बाद इंक्वायरी लाइ कमेटी जोड़ी वई हुई। माफ़िया एहतजाज कराए अमन मान जो मसइलो पैदा कंदी आहे। हुकूमत एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न कई त अदालत कंदी। सिंध हाई कोर्ट हद दख़लनि ऐं गैर क़ानूनी कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन ते एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। आपाशी खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण बाबति केस ते ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, आपाशी वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं ॿिया अमलदार पेश। जस्टिस आगा फैसल रिमार्क्स ॾींदे चयो त साल 2015 खां केस ते ॿुधणी हलंदड़ आहे, पर अञा ताईं कुझु बि नाहे थियो। शोकाज़ नोटिस ते जमा करायल जवाब मां लॻे थो त ॾोह जो एतिराफ़ थियो आहे। जस्टिस इक़बाल कलहोड़ो चयो त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अमन मान जी सूरतहाल
केरु पैदा करे रहियो आहे। इहा बि ख़बर अथव त अहिड़नि माण्हुनि जे पोयां केरु आहे। हद दख़लनि जे ख़ात्मे वारे मामले खे फास्ट ट्रैक ते आणियो। एजी सिंध तरफ़ां गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति अॻु भराई रिपोर्ट अदालत में पेश। मलीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन ते रस्ता ब्लॉक करे अमन अमान जो मसइलो पैदा कयो वियो। अमन अमान में ख़लल विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त हलीम आदिल मलीर में गैर जानिबदार ऑपरेशन खे सियासी रंग ॾियण जी कोशिश कई। केरु केतिरो बि बासिर छो न हुजे, गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। सदर जो उहिदो आला तरीन ऐं गैर सियासी हूंदो आहे। नाबीना काबीना सदर खां अहिड़ा फ़ैसिला कराया जो उहिदो तकरारी बणिजी वियो। पीटीआई जे नाअहली मुल्क में हर पासे तबाही करे छॾी आहे। वफ़ाक़ वधीक कश्मीरनि खे सिंध में सरकारी ज़मीनूं ॾेई मुस्तक़िल तौर आबाद करण लाइ तयारियूं तेज़ करे छॾियूं। ख़ाली ज़मीननि जा तफ़सील तलब ज़रियनि जो चवणु आहे त कश्मीरनि जे मुस्तक़िल आबादकारी लाइ हेल ताईं 2 इजलास थी चुका। इजलास में ॿियनि सूबनि सां गॾु सिंध जे रेवेन्यू अमलदारनि तरफ़ां बि शिरकत करण जो इंकशाफ। वफ़ाक़ी सरकार वालरल कश्मीर जे पनाहगीरनि खे सिंध में मुस्तक़िल घर ऐं गुज़र सफ़र लाइ ज़रई ज़मीनूं ॾियण जूं तयारियूं तेज़ करे छॾियूं। वफ़ाक़ी सरकार जे हुकुम जी ताबेदारी कंदे सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते तरफ़ां बि डीसीज़ खे ख़ाली ज़मीननि जा तफ़सील पेश करण जी हिदायत। सिंध जी ॼाणधुरिन ऐं क़ौम परस्त पार्टीज़ तरफ़ां कश्मीरनि जी मुस्तक़िल आबादकारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं मुज़ाहिमत जो ऐलान। खानपुर भरिसां 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जे अगवा वाक़े जो ड्रॉप सीन। 3 ॼणा हथ पंजाब वासियुनि औरत शाज़िया भट्टी पारां निकाह मथां निकाह करण जो इंकशाफ। संदसि चवणु आहे त हुन पहिरें मुड़ुसु मोहम्मद आमिर जे घरां निकिरी खानपुर वासी मोहम्मद इस्माइल सां अदालत में निकाह कयो। हाणे पहिरें मुड़ुस सां गॾु वञणु चाहे थी। पुलिस जो चवणु आहे त नारी जे ॿिए मुड़ुस खे जॾहिं ख़बर पई त संदसि पहिरियां बि शादी थियल आहे, हुन खेसि राति पहिरें मुड़ुसु हवाले कयो। नारी खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो ऐं अदालती हुकुम तहत वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सिंध जे ताज़ो अरिड़हें ग्रेड में तरक़ियूं माणींदड़ 11 कामरनि मां अक्सर डिप्टी सेक्रेटरी बणिजी विया। अब्दुल करीम जुमानी सूबाई राब्तनि वारे खाते में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर। मोहम्मद अली शेख सिहत खाते में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर। दिलमुराद रिंद खे गवर्नर सेक्रेटरीट में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। रहमान मरी ट्रांसपोर्ट खाते में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर। अहमद अली शेख घरू खाते में डिप्टी सेक्रेटरी। ज़हीर अब्बास मीर सिहत खाते में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर। खादिम बुरड़ो के घरू खाते में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। समीना राजपूत के गवर्नर सेक्रेटरीट में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। कोटडेजी भरिसां ॻोठ नौकर शर में 7 वरनि जी नींगरी शहनीला अली शर खे पीउ तरफ़ां मुबैना तौर 1.5 लख रुपयनि एवज़ परणाइण जो इंकशाफ। नींगरी जे वालिद जमील शर ऐं संदसि ॾाॾे महराब शर वीडियो बयान में इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त अॼु नींगरी जो निकाह न पर फरहान शर सां मंगणी हुई। असांजा मुख़ालिफ़ वीडियो ठाहे मंगणी जी रस्म खे निकाह जो रंग ॾेई बदनाम करे रहिया आहिनि। काज़ी अहमद में अस्पताल इंतज़ामिया जी लापरवाही। डिलीवरी लाइ आंदल औरत अस्पताल ॿाहिरियां पट ते ॿार खे जनमु ॾिनो। अस्पताल ॿाहिरियां ॻोरहारी औरत तड़पंदी रही ऐं अस्पताल जो अमलो तमाशाई बणियल रहियो। सहाफ़ियुनि जे पहुचण ते औरत ऐं संदसि ॿार खे अस्पताल में दाख़िल कयो वियो। औरत ऐं संदसि ॿार ॿई सिहतमंद आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल हक भुट जी बेवा जो बेगन पुटनि जे ते मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाज। मोरो में नजमा आबड़ो दाहियो आहे त मिल्कियत मां हिसो घुरण तां बेगन पुटनि अहमद नवाज़ ऐं अली शेर भुट तशद्दुद जो निशानो बणायो। तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। Tries of catch it, and that's a blinder. That's a very good catch. That is 10 wickets now for Hassan Ali. Outstanding stuff from Hassan Ali. Caught behind, gone. Bavuma perishes. ऐं पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे 18 सालनि बाद टेस्ट सीरीज़ में शिकस्त ॾेई छॾी। ॾखण अफ्रीका 370 रन्स हदफ़ जे जवाब में 274 रन्स ते ढेर। पाकिस्तान महिमान टीम खे 95 रन्स तां हाराए 2 मैचेस ते वधियल टेस्ट सीरीज़ पंहिंजे नाम करे वरिती। फास्ट बॉलर हसन अली कैरियर में पहिरियों भेरो टेस्ट मैच में 10 विकेट्स वठी नुमाया रहियो। शाहीन शाह अफरीदी बि 4 रांदीगरनि खे आउट कयो। सीरीज़ खटण बाद पाकिस्तानी टीम ICC टेस्ट रैंकिंग में 5 नंबर ते अची वई।
ॾखण अफ्रीका हिकु दर्जो तनज़ुली बाद 6 नंबर ते हली वई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।